भक्त मधुसूदन हुया। भक्त मधुसूदन उन्हनि जो नालो हुयो। उहे भगवान जी ॾाढी प्रेमा भक्ति कंदा, ॾाढे भाव सां भक्ति कंदा ऐं वृंदावन जे पास ई रहंदा। भगवान सां विशेष प्रेम हुयो। कथा कीर्तन सां त उन खां बि वधीक प्रेम हुयो, संतन सां त वधीक प्रेम। जॾहिं जॾहिं कथा में वेहंदा ऐं अगरि कोई व्यास महाराज कोई कथा करण वारा संत जेॾी महिल अगरि गोपियुनि जी कथा ॿुधाईंदा त पंहिंजो पाण खे गोपी सम्झंदा भगवान जी। अगरि ग्वाल बालनि जी कथा हलंदी त पंहिंजो पाण खे ग्वाल बाल सम्झंदा भगवान जो, यानी कथा में खोइजी वेंदा। उन्हनि खे ईअं लॻंदो अखियूं बंदि करे कि मां बि भगवान सां लीला में शामिल आहियां। हा, एॾे प्यार सां भगवान जी कथा कीर्तन ॿुधंदा हुया। एॾो सच्चो पवित्र भाव हुयो भक्त मधुसूदन जो कि हिकु बार वृंदावन में कथा पिया ॿुधनि, हिकिड़ा संत कथा पिया कनि, कथा हले पई, ॾाढे भाव सां संत कनि पिया ऐं ॾाढे भाव सां मधुसूदन भक्त कथा ॿुधे पियो त भगवान खे भाइजी वियो। कथा में रोअनि पिया, केॾी महिल नचनि पिया, केॾी महिल ॻाइनि पिया, वरी वेही करे कथा ॿुधनि पिया। भगवान खे भाव पसंदि अची वियो त भगवान कथा पंडाल में प्रकट थी विया। कंहिंखे नज़र न आया, कंहिंखे बि न, अची सिधो भक्त जे कंधे ते भगवान हथ रखियो, सिधो कंधे ते हथ पियो त ओॾी महिल उहे कथा पिया ॿुधनि। अखियूं बंदि हुयूं, अखियूं खुलियूं त ॾिठऊं भैया जंहिंजी कथा तो ॿुधां उहो त साक्षात बीठो आहे। हथ जोड़ियूं भगवान खे प्रणाम कयूं। तॾहिं भगवान चवनि था मधुसूदन प्यारा मां तो ते राजी आहियां, ॾाढे भाव सां कथा तो ॿुधे, ॾाढे प्रेम सां, ॾाढी श्रद्धा सां, ॾाढी सिक सां कथा में रोए बि तो। एॾो तुंहिंजो पवित्र भाव आहे, तुंहिंजो भाव मूंखे स्वीकार आहे प्यारा, तुंहिंजी भक्ति मूंखे स्वीकार आहे, मां तो ते राजी आहियां। प्रभु तव्हांजी कृपा आहे। भगवान चवनि था घुर तोखे छा खपे, तूं जेको घुरंदे अॼु मां तोखे सभु कुझु ॾींदुमि, मां पंहिंजो पाण खे बि लुटाइण जे लाइ तयारु आहियां। भगवान चवनि था तूं घुर प्यारा तोखे छा खपे। चए तो न प्रभु तव्हांजी कृपा सां सभु कुझु आहे, बसि ठीकु आहे भगवान ठीकु आहे। अरे तोखे मां चवां तो घुर, तू चए तो ठीकु आहे, घुर न भाई तोखे छा खपे। भगवान जिद था कनि घुर तोखे छा खपे, घुर तोखे छा खपे। तॾहिं भक्त मधुसूदन चए तो भगवान घुरां ॾींदव, हा हा घुर प्यारा, जेको घुरंदे तोखे ॾींदुमि। हिकिड़ो वचन ॾियो बसि प्रभु। ध्यानु ॾिजो, पूरी कथा जो सार हिकिड़ी पंक्तिअ में भक्त मधुसूदन ॿुधाइनि था। चवनि था प्रभु हिकिड़ो बसि वचन ॾियो मूंखे, कहिड़ो प्यारा घुर वचन, जेको वचन तू चओ मां तोखे ॾींदुमि। भगवान खे मधुसूदन चए तो भक्त कि प्रभु हिकिड़ो वचन ॾियो कि जॾहिं बि मां तव्हांजी कथा ॿुधां त कॾहिं विच में अची मूंखे डिस्टर्ब न कंदो, कॾहिं बि विच में दर्शन न ॾींदव। हा तव्हांखे दर्शन ॾियणो आहे, मूं ते कृपा करणी अथव, कथा खां पोइ तव्हां पढ़ी ॾिसजो भक्त मधुसूदन जी कथा। अगरि तव्हांखे कॾहिं बि दर्शन ॾियणो आहे, कॾहिं बि मूं ते कृपा करणी अथव त भगवान सत्संग जे विच में न, कथा जे विच में न। भगवान खिलनि था, चवनि था जंहिंजी कथा तो ॿुधे उनखे ई धमकियूं तो ॾे, उहो साम्हूं बीठो आहे तुंहिंजे ऐं तोखे अञा। तॾहिं मधुसूदन भक्त चयो प्रभु सही ॻाल्हि ॿुधायो, तव्हांखे पाइण में उहो आनंद न आहे जेको तव्हांखे ॻोल्हण में आनंद आहे। तव्हांजी कथा में जेको आनंद आहे उहो तव्हांजे दर्शन में बि असांखे आनंद नथो अचे। भक्त मधुसूदन जी वाणी, प्रभु जॾहिं जॾहिं मां तव्हांजी कथा ॿुधां त मूंखे प्रेम सां ॿुधण ॾिजो। भगवान मुस्कुराइण लॻा, भगवान मथे ते हथ रखियो, गले सां लॻायो, चवनि था बसि इहे ई त भक्त मूंखे प्रिय आहिनि, जेके प्रेम बि कनि ऐं मूंखे डांटनि बि।